अवलला होली मालाल मजोधणी अवलला होली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सदाइती सबका बुख न बासे का सदाइती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बस नाहे जाए ए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू इरादा सुहिणा रंग खणी अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि ऐं छंछर जो ॾींहुं हुजे ऐं छंछर जे ॾींहं ते हिकिड़ी त इहो हुजे त बालक जेके हुजनि स्कूल वेंदा हुजनि किन बालकनि जा इहो इम्तिहान हलंदा हुजनि उहे पंहिंजे इम्तिहान में जेको हुजे अख़बार हुजे टीवी हुजे उन में अचे त इहा इहो कापी कंदा हुजनि ॾिसी लिखंदा हुजनि उन ते सख़्ती थींदी हुजे उन्हनि वटां हे त इहो जेको कापीअ वारी जेका ॻाल्हि हुजे न इहा हाणे ॿुधण में असांखे पाण खे ॾुखी लॻे त पोइ शागिर्द खे बि अहिड़े दौर में इहा ॻाल्हि अलाए कीअं सुठी लॻंदी हुजे दुनिया हाणे वञी चंड ते पहुती हुजे दुनिया वॾी या कापी करण अञा न छॾी हुजे सो हाणे उस्ताद साहब हा पोइ सॼी ज़िंदगी जेको हुजे पोइ ईअं उन ॻाल्हि में पोइ वरी उनजो नसुल ॿियो नसुल टियों नसुल उहो बि हा उहा हैरत न निकिरंदी हुजे अञा सो इहो बालकनि जो इम्तिहान बि हलंदा हुजनि गर्मियूं बि हुजनि मौसम जा बि इहे हुजनि त कंहिं महिल ॾिसो त झकूं लॻनि किथे ॻिड़ो पए सो इहे मौसम जो हाणे जेके तब्दीलियूं हुजनि त मौसम में तब्दीलियूं अची वियूं त अव्हांजी ज़िंदगी में बि तब्दीली अचणु खपे आणणु खपंदी हुजे त ज़िंदगी जेका हुजे हाणे दौर अहिड़ा थी विया हुजनि अॻे त 100 साल माण्हू जीअंदा हुजनि त साॻियो वक़्तु साॻिया माण्हू ओड़ो अहसासु हाणे दौर जेको अची वियो हुजे हाणे इहो कंप्यूटरी दौर हुजे सो हाणे ख़बर न पवंदी हुजे पल में सा हिकिड़ी हींअर ॻाल्हि मंझंदि ॿी ॻाल्हि राति टीं ॻाल्हि सो इन ॻाल्हियुनि में पोइ माण्हू जो कहिड़ो ज़हन त माण्हू खे पाण खे तहक़ीक़ पंहिंजो कमु पंहिंजी कार किरत पाण खे करणु खपे पंहिंजो हाणे इहो वक़्त न विञाईंदा हुजो पाण खे थोरो सुधारींदा हुजो सो हुन सां गॾो गॾु माण्हू हिकिड़े ज़िंदगीअ में हिकिड़ा उसूल बि ज़रूरी हुजनि हिकिड़ा माण्हू उसूल ते जीअण ख़ातिर हुननि जी पूरी ज़िंदगी जी हिकु जड़ी अव्हांखे लॻंदी हुजे बाबा इहो हिन उसूल में हुजे इहो अॻियां पोयां न थींदो हुजे त ज़िंदगीअ में कुझु उसूल बि हुजनि उसूल पंहिंजनि लाइ बि उहे हुजनि त ॿिए लाइ बि उहे ज़रूरु ज़िंदगी भली गुज़रे त चवनि यार हिन जी ज़िंदगी ॾिस कहिड़ी हुजे इहा तव्हांजी बेड़ी ज़िंदगी गुज़री सघंदी हुजे असांजी बेड़ी गुज़री सघंदी हुजे इहो माण्हू जे पंहिंजे हथ में हुजे सो हुन सां गॾो गॾु हींअर हर ॻाल्हि जेको हुजे हर सिंध जो वासी नंढो वॾो बालक रामू हुजे राधुल हुजे जेके बि हुजनि उहे सभु हींअर दरिया बासा जी ॻाल्हि कनि त दरिया बासा ते केनाल जेके हुजनि उहे न ठहणु खपंदा हुजनि केनाल जेके हुजनि उहे नामंज़ूर हुजनि सो इहा ॻाल्हि हाणे हा सो इहो एहतजाज इहे रोड रस्ता पोइ इहे कम जेके हुजनि अॼु बि जेको हुजे
वकीलनि जो जेको हुजे कराची में वॾी हा हिकिड़ी बाक़ी कोठ कोई हुजे। होटल नारन हण सभु कुझु न थींदो हुजे अमल बि कंदा हुजो। सो अॼु उन्हनि जे वकील भाइरनि जे बि जेको हुजे कराची में गॾिजाणी हुजे उन में उहे फ़ैसिला कनि कहिड़ा फ़ैसिला कंदा हुजनि त ईंदड़ वक़्त में छा करणु खपंदो हुजे। हीउ जेको वहिंवार हुजे हीउ जेके मसइला हुजनि इन्हनि सभिनी सां सिंध सां गॾु हलणु खपंदो हुजे कहिड़े तरीक़े सां। सो अॼु जो इहो बि हर टीवी ते हर ॾिसूं त सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि हलंदी हुजे। पर हाणे पाणीअ जी त एॾी खोट थी वई हुजे जो हे जेको कोटड़ी खां पोइ हेठि वञूं त हिकिड़ो त समुंड पाईंदो ईंदो हुजे, ॿियो दरिया बासा खे ॾिसी बि न सघंदा हुजूं। दरिया बासा में जॾहिं वारी उॾामंदी हुजे त उन बासा खे केरु बि ॾिसी सघंदो हुजे। सो इहो असां सभिनी जो ॾुख बि हुजे पर ॾुख छो कंदा हुजूं, इहो असांजो हक़ु हुजे असां सभिनी जो हक़ु हुजे। इन सिंधू दरिया ते असांजो हक़ु हुजे, इहो असांजो जियापो हुजे। सिंधवासी जो मिल्कियत हुजे मिल्कियत। हा सो इहो पंहिंजो जियापो हुजे। पोइ बा ॾिसंदा हुजो त जॾहिं माण्हू चवंदा बा हारी नारी मज़दूर जेको हुजे कमु करे त उहो बि सम्झो उतां जो रहासी हुजे उनजो ओतिरो हक़ु थींदो हुजे। सो चवंदा बा जो खेड़े सो खाए। सो दरिया बासा असांखे खेड़े बि ॾींदो हुजे असां खाईंदा बि हुजूं। सो हाणे उनजे लाइ त पोइ सिंध वासी जी जेका न्याणी हुजे माउ हुजे भेण हुजे भाउ हुजे। कल्ह आउं ॾिसां त मूंखे त हाणे दौर बि अहिड़ो नज़र अचे जो भिटाईअ वारी सिंध नज़र ईंदी हुजे। कल्ह शाहपुर जांच में घोट लाऊं लहण खां अॻु ई जानियुनि सां गॾु बीह चवंदो हुजे त नामंज़ूर जस हुजे अव्हां खे, उन बालकनि खे जस हुजे, इन घोटनि खे जस हुजे, इन वालदेन खे जस हुजे। इन खां अॻु ई कुंवार जेका हुजे दादूअ में उन बि ॻाल्हि कई हुजे त एसि ताईं मुंहिंजो हक़मार न लिखो हक़मार न वठंदी हुजां जेसर घोट नारो न हणंदो हुजे त केनाल नामंज़ूर। इहो घुरियो हुजे त दरिया बासा जो पाणी मुंहिंजे लाइ सभु कुझु हुजे। सो सिंध ॼाई सिंध ॼावा पंहिंजे हिन धरतीअ सां चीकी मिटीअ सां अहिड़ा जुड़ी चुका हुजनि। हाणे उन्हनि खे अहसासु हुजे त असांजी सिंध छा हुजे, असांजो सिंधू दरिया छा हुजे, उन सां असां कीअं हुजूं, असांजी रहणी करणी कीअं हुजे। कहिड़ा फ़ाइदा मिलंदा हुजनि असांजी ज़िंदगी उन खां सवाइ कहिड़ी मना हुजे, उन जे हुजण सां ज़िंदगी कहिड़ी हुजे इहो अव्हांखे अहसासु हाणे थो हुजे। हा सो इहो कल्ह मां वेही इन शाहपुर जांच में घोट जी ॻाल्हि ते आउं वेही ॾिसंदो हुजां वरी सोशल मीडिया ते बि जानियुनि सां गॾु उन जा नारा बि हुजनि। पोइ सोचां त भा मियां नूरमहद कल्होड़ो उते ई पासे में आराम ई हुजे, उते ई मियां नूरमहद कल्होड़े जा कुबा उते ई वेझो वरी इहे वेठा नारा हणनि ॻाल्हियूं कनि उनखे उन वक़्त जूं इहे हुकूमतूं यादि अचनि। तो इन लाइ त बाबा इहो उन वक़्तु कल्होड़े जो दौरु हुजे त पोइ ॾिसो त कमल ख़ुदाबाद पोइ कमल इहो ॾिसो त हिते कल्होड़ो अचे शाहपुर जे पासे में हिते नगर मकान हिते अचे आख़िरी आराम गाह हिते ठाही हुजनि मुख़्तलिफ़ जांदी। इहो छो त जिथां दरिया बादशाह वहंदो हुजे उतां खां वणज वापार थींदा हुजनि अॻे पोइ उहे उते अचे वरी आबाद थींदा हुजनि उतां खां वरी इहो वठंदा हुजनि हिसो पती जंहिंसां वरी पोइ उन वक़्त जूं हुकूमतूं हलंदियूं हुजनि पोइ वरी इहे बंदरगाह ठहिया हुजनि सभु शयूं त इहा सॼी हिकिड़ी तस्वीर यादि अची वेंदी हुजे त ॾिसो त हाणे दरिया बासा उन वक़्तु हू हुतां थी हुते हुतां थी हुते पाण वक़्त जा हुकुमरान उते वञी हो पंहिंजी जाइ ठाहींदा हुजनि त जिथां दरिया बासा वहे जा जिथां वणज वापार थींदो हुजे उन मां जेको हुजे नाणो नाणो कमाईंदो कमाए हुजे माण्हू पोइ जेके हुजनि सादियूं मुरादियूं कनि पोइ ॾाज ॾावण वठंदा हुजनि माना के असांखे दरिया बादशाह मां ई सभु कुझु मिलंदो हुजे जेकॾहिं उते वारी वाका करे त पोइ इहा ज़िंदगी असांजी माना अधूरी हुजे। पोइ इहो ॾिसंदा हुजो त पोइ उन वक़्त जा हुकुमरान केॾा किला ॾे छॾींदा हुजनि केॾा घर ॾे छॾींदा हुआ भाई इहो नाणो हिन मां ई त कमाईंदा हुजनि। सो हिन वक़्त जे हुकुमराननि खे मालिक साईं का सम्झ ॾींदो हुजे तव्हां असां सभिनी जो दर्द सम्झंदा हुजनि उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे त हक़ीक़त छा हुजे भला जे सियासत बि थींदी हुजे त माण्हुनि सां थींदी हुजे सियासत बि थींदी हुजे वाउंट बि थींदो हुजे त माण्हुनि सां थींदो हुजे बाक़ी हाणे रुॻो इहो त कोन हुजे सारियुनि वांगुरु या लुटे या नव टिण खेॾणी हुजे त बसि इहे ई असांखे रुॻो हीअं करे छा करिणो हुजे। सो इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु करूं अव्हां जूं फ़ोन कॉल बि ज़रूरु वठूं
पर मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे थुबे मेराण हुजे शबे मेराण हुजे लाॾा हुजनि लोक हुजनि गीत हुजनि या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम हुजे सो इहो सभु अव्हां जे लाइ हुजनि सो प्रोग्राम जे शुरूआत में अॼु वरी हिकिड़ो अहिड़ो अव्हां खे रंग ॾेखारींदा हुजूं त ससूअ जे रूप में वाह वाह है सो ससूअ जे रूप में ऐं सोढल फ़क़ीर जो आवाज़ हुजे सो हाणे सचियुनि सां बि ससूअ उन वक़्तु सलाह कई हुजे त मुंहिंजी सलाह इहा हुजे अवीं वञूं हा ऐं ॾुखियाईअ ॾांहुं वेंदी हुजे अवीं भली वञूं अवां वरी वञूं पाण जे मतां सुभाणे मतां अवां सुभाणे ॾोरा पोइ ॾींदियूं हुजो त ससूअ असांखे ओखे ते वठी वई हिमत हारे वेहंदी हुजो सो हाणे त आउं उहो पंथ ॾिसंदो हुजां हे सुहिणा बेटाई तुंहिंजा नक्श छॾियल जेके हुजनि उहे त तस्वीर थी साम्हूं उभिरियो हुजे पोइ हाणे ससूई कहिड़े पंध ते वेंदी इहो सोढल फ़क़ीर ॿुधाईंदो हुजे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा खोड़ कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ऐं राधा अव्हां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजो सो अॼु जेको बि फोन कॉल अव्हां कंदा हुजो त हाल अहवाल ज़रूरु ओरींदा हुजो जिते जिते पंहिंजे इलाइक़े में वेठा हुजो त उते पोइ इहो पाणीअ जो हाल अहवाल पोइ अव्हां जे पंहिंजे फसलनि जो हाल अहवाल ॾींदा हुजो त पाणी न मिलण जे करे केतिरी अव्हां जे फसलनि खे जेको हुजे तकलीफ़ हुजे फसल न करे सघंदा हुजो माल जेको अव्हां जो मारवाड़ा हुजनि मालवंद माण्हू हुजनि उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ थींदी हुजे त हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो सलाम अलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां कानू खां लगारी सरेकी शायर लेना पिया देर खां दिखां तो आओ साईं क्या हाल है खुश बैठे हुए भली कार दूं तुसां को अल्लाह दा करम है बिल्कुल ठीक है सुठो आया तो सोते हो हां ठीक है अदा 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 हिकड़ा अदा अदा वल नाला दसावी कानू खां लगारी सरेकी शायर का तेरे खां दिखां तो लेना पिया आओ साईं तुसां को भली कार आखदा है प्रोग्राम च रामू ते राधा च साईं जलाल चांडे दा सरेकी कलाम सुना यार हां जलाल चांडे दा सराइकी कलाम सुनावा तुसां हां जी ॿिया ख़ैर है ठीक है मैं भी सरेकी शायर हूं सराइकी तो भल कोई शायरी त सुबह सुबह असां को पढ़ दसा ना बा बाबा कथा एक सुनना पिया मीठा फल हा फिक्का थी गए हाय हाय मीठे फल हा फिक्का थी गए चितो रांझा किट्ठा थी गए रिश्ता कालू मुकदावे में रता कूना चिट्टा थी गए वाह वाले कड़ा जलाल चांडे दा कलाम सुना मैं तो बाबा उन नाल मिलिया वो अदा बी गाल त बुध न एडा ही भला ये सराय के बाहर जड़े बैठे थे दरिया ते ये गुल छटे दन दरिया दी गाल करे दन सिंधु दरिया दी गाल करे दन या गाल तै बुद्धि है अदा मैं यका सुनदा सर में बड़ा दुख लगा वदे इन ते का शायरी कीती वे हक खाती वे मैंने सिंधे ना यार हक गलत गाल है सोना कोई नहीं गाल है चंगी गाल का नहीं ना वाले ए ते तुसा कोई शायरी लिखी है अच्छा शायरी लिख तू होना सा वो भी होंदन पैसा दे कोलो ढेर कलाम है मेरे कोलो हां के 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 कलाम के तेरा गाया है भला कलाम ढेर कलाम मेरा तकरीबन 46-47 गीत मेरा सरे की शायर गाया वदन मैं एक सिंधी वास्ते बड़ाई वदा मैं को गल चाला सजन मैं मुंह जा वदा ये दुखड़े हजार मैं रो हजार यार मैं को गल चाला ए मैं जलाल चंद में मिठा में मरदा चाहूं दी कट लिखे काका आओ आओ मैं आ मिठा मेरा हाल बचाई हो जे कोई ते लिखा पर मेरा भी एकड़ा कलाम लिखी ए राधुल तंग करें दिए तो मेरा हाल भी हो ये वल ए कट ते मैं को बना दे
हाँ मैं कुछ जलाल चांजा सुनवा तू सरे की हाजिर हाजिर सबने को सलाम सभिनी खे सलाम देवी वॾी महिरबानी तुंहिंजी सारी ॿिया ख़ैर ठीक के वे गर्मी लगंदी हुजे कि मूंखे पघर लगल ॾिसंदो हुजे कहिड़ो चक्कर हुजे सुबुह सां को वञ लोलड़ो बोलड़ो हणंदी हुजी त पाणी तोखे त ॿार होई जेको हुजे लंघण हुजे लंघण हल ॿार होई पाणी लॻो लोलड़े जी ॻाल्हि हुजे सुबुह साण उथो हुजे न को का ॻाल्हि न मुहाड़ न ॾुख जी न सुख जी लोलड़ो भला पाणी पीअंदी हुजे हींअर मथे कजे पाणी हर माण्हू पाण सां खणंदो हुजे ॿ ढुक पाणी हणंदो हुजे पोइ वरी इहा ॻाल्हि थींदी हुजे त पाणी हिकु पाणी पी 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 हाणे ते हो आंड्रा ही थींदा हुजे पाणी पी पी खाधो पीतो हुजे ई कोन तुंहिंजे खीसे में रगो नांग वेठो हुजे ॾोकड़ घुरो त चवी हे ॻाल्हि हीअं हुजे राधल मींहं वसंदे कमु ईंदो हुजे बुख में भले माण्हू जा आंड्रा सावा पीला नीरा थींदा हुजनि बाक़ी पैसो मींहं वसंदे कमु अचे पाणी पी पी दरिया बासा जो पाणी खुटाए छॾियो हुजे दरिया बासा जो पाणी खुटाए छॾियो हुजे जो पी पी करे पाणी दरिया बासा पाणी त पोइ हाणे इहो चवंदा न हुजनि की जिंदगी हुजे हा सो पाणी का सवा त जिंदगी न हुजे सो दरिया बासा जो पाणी जंहिं नाबा पीतो हुजे त पोइ उन्हनि खे त अहसास दरिया जो पाणी न पीतो हुजे उहो सम्झ ॼाओ ई न हुजे हा दरिया बासा खे ॾिसण उनजी ॻाल्हि करण उनजो पाणी पीअण जेको हुजे सो इहा त ॻाल्हि सुहिणी हुजे बाक़ी हाणे मां बि ॾिसां राधल हेतिरो हुजां हेतिरो इहो मां एतिरो हुजी हा हेतिरो माना 2-3 साल पहिरियां घणा साल 2-3 साल पहिरियां एतिरो हुजां शर्म ईंदो हुजे तूं भला सुबुह सुबुह सां ॻाल्हि 2-3 साल पहिरियों तूं एॾड़ो हुजी हा हा हाणे छा हुजे हाणे मुसुनि जी सावल आई हुजे न इन जे करे चवंदो हुजां हा हा अलाए केतिरा चक्कर ॾंद भॻा हुजनि वरी फुटा हुजनि वरी भॻा हुजनि वरी फुटा हुजनि अञा तोखे सावक आई हुजे हल पोइ तूं बि साॻी साॻी हुजी हालत ॾिसंदा हुजो हेतिरो हुजां कि दरिया बासा जूं मौजूं ॾिठियूं हुजनि इहो एतिरे में ॾिठियूं हुजनि हा न न अञा हींअर इहो कल्ह जो ॾींहुं हुजे हला हुजे यादि न हुजे ओ उहे ॻाल्हि त लहरूं हुजनि के छा खणी ॻाल्हि कबी हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं मां बशीर खोतो पंहिंजे ज़ाल फरिश्ता मां ॻाल्हायां थो गॾु कहिड़े शहर खां था जेको आहे समझी खान खोतो साईं ॻोठ बशीर अहमद भलीकार के भलीकार ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो साईं ॻाल्हि मुंहिंजी ॿुध जी गौर सां ॿुधजाए जी जी में ॿोड आई दरिया दरिया में पाणी बि कोन हुयो चकर जा पुल ड्राए छॾियो असांखे जो ॿोड नथो अचे खटा जो हयां त असांजो ॾंढो ॾिनो थोरे थोरे में जेका ॿुधी वियो वरी इन खे लाहे वरी उसे मोहम्मद खे ॿोड़ियो ईअं सॼे सिंध खे ॿोड़ियो सही काइम अली शाह वज़ीर शाम जो चयो त असां दरिया खे भॻो आहे काइम अली शाह चयो त असां दरिया सां छिड़ांत न कई आहे हाणे जेका 3 साल अॻु में ॿोड आई आहे मंसर खे भरे छॾियो हेठि सिंध खे ॿोड़ायो हथ सां उहे बि चवण में आहे त क़यामत 40 साल अॻु में सिंध पाणी जे सूरत में तबाह हुकुमरान सिंधी असांखे तबाह कंदा बस इहो मालिक साईं बाज कंदो हुजे अबा इहा आस कीअं लाहींदा हुजो ॾियण वारो मालिक हुजे कुदरत जंहिं ख़लकी हुजे उन मां असां ना उमेद न थींदा हुजूं दरिया खे अलाए तो खिज़र अलैहिस्सलाम सां छेड़छाड़ कबी आहे न साईं जॾहिं हुनजो मालिक खिज़र आहे त हे ज़ालिम हुकुमरान असांखे ॿोड़े मारे सुकाईंदा बस इहो वरी अव्हांखे बि उन वक़्त में वरी सुजाॻी करणु खपे जॾहिं वाउंट वठण अचनि त असां उन्हनि खे अजर कपारायूं चांहि ॿिन्ही हथनि ते खणी ॾियूं गिलास वोट बि न ॾिनो ठपा हणी रिज़ल्ट बदिलाए छॾियो सियाणा आहिनि बाबा बाबा पोइ हाणे ज़रूरु हाणे न ॻाल्हाइबो या इहो माण्हू उथंदो न या ॻाल्हि न कंदो उन्हनि ताईं ॻाल्हि न पहुचंदी हुजे त उहे बि चवंदा हुजनि सभु चुप हुजनि इन करे असांजी सारी हुजे
हाणे मुंहिंजे ज़ाल जो नालो थी फिरोज़ आहे। उहा बि चवे थी त अॼु के तव्हां अॼु या सिंध सां छेड़ा न कयो, क़यामत ईंदव क़यामत। बस आदि छा तव्हां छा असां सभु आऊं जा रामू रादल हुजे मासूम बालक हुजनि सिंध जा, सिंध अमड़ हुजे, साह लतीफ़ हुजे, सचल हुजे, सामी हुजे, इहे सभु बाबा दरिया जा हामी हुजनि, सभु दरिया सां ई सुहांदा हुजनि। असांखे उहे बि मना आओ बा असांखे त उहे बि मना क़यामत आई हिननि जा ग़र्क थींदा, हिननि जा ग़र्क थींदा, असांजे लाइ अचे। वॾी महिरबानी, लख थोरा लख थोरा। कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं, राम राधा खे तव्हां काल कंदा हुजो, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि मुहाड़, पंहिंजो हाल, पंहिंजो अहवाल, पंहिंजो ॾुख दर्द सभु असां ताईं शेयर कंदा हुजो। असां जूं ॻाल्हियूं मुहाड़ियूं हर छंछरु आचल सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थींदियूं हुजनि। ऐं हीअ जेका ॻाल्हि कंदा हुजनि सिंध वासी, सिंध जा हुआ, सिंध जा रहंदड़ माण्हू जेके हुजनि, उहे पंहिंजो ॾुख जेको हुजे ॾुख चवंदा हुजनि अबा केतिरो साण। पोइ लतीफ़ साईं छा चइजो, अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार। लतीफ़ साईं चए त ॾुख विरहाईंदा हुजो त घटि पा हुजनि, ॾुखनि जी ॻाल्हि कंदा हुजो, हिक ॿिए सां हाल भाई थी वेंदा हुजो त ॾुख घटि पा हुजनि। हींअर सुहारी सिंध जा जेको औलाद हुजे, अमड़ियूं हुजनि, बालक हुजनि, हारी हुजनि, वकील हुजनि, सियासतदान हुजनि, सिविल सोसाइटी शागिर्द, जेके वापारी हुजनि, सहाफ़ी हुजनि, सभु जेके हुजनि उहे ईअं थिया हुजनि भिटाईअ जे बैत। जीअं मां ॾिसंदो हुजां त हिकिड़ी फोन कॉल वठंदो हुजां। हलो, वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां? बलोचिस्तान सोबतपुर खां फलिया खुशो ॻाल्हायां थो। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला, ॿियो ख़ैर हुजे, बलोचिस्तान वारा ॿाहिरि सभु ठीकु हुजनि? अमन शुक्र करम दुआ, तव्हांजी ख़ैर हुजे, अदी अदा ख़ुशि आहे, सभु ख़ैर हुजे। लॻो पियो हुजे अदा, तव्हां ठीकु हुजो, ॿार बच्चा घर भाती सभु ठीकु हुजनि? शुक्र शुक्र अमन, अल्लाह पाक एहसान करम दुआ। मालिक साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे, ॿी का नई का पुराणी अदा ख़ैर खैरियत अदी अमन दुआ। बसि मालिक साईं करे ख़ुशि हुजो, सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे तव्हांजी, लख थोरा हुजनि। सो हाणे कलाम ते वेंदे खां पहिरियां जेका मूं चयो त सुवारे सिंध सभु गॾु वेठा हुजनि, गॾिजी वेही ॻाल्हियूं कंदा हुजनि, सलाह मशवरो कंदा हुजनि। पोइ मूंखे कल्ह खां सुहिणे भिटाईअ जो बेत यादि पए त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार। अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, किनी घणा किनी थोरा, नाहे सूरनि धार, ॾिना जे ॾातार मूं झोली पाए झलिया। पोइ ॾुख जेके ॾातार तरफ़ां मिलनि या समाज जे तरफ़ां मिलनि, पर उन्हनि ॾुखनि जो हल कढण जे लाइ अवां सभु गॾिजी वेंदा हुजो, ॾुख विरहाईंदा हुजो, ॾुख कुल्हे ते हिक ॿिए सां खणी अॻिते निकिरंदा हुजो, त सुवारी सिंध हमेशह दरिया बासा सर सब्ज़ वांदो हुजे। सो सराइकी भाउ असांजो जेको हुजे पंजाब मां उन फोन कई हुजे, प्रोग्राम में शामिल थियो हुजे, मूंखे ख़ुशी थींदी हुजे त असांजी सिंध अॼु बि जेका हुजे पंहिंजी भिटाई साईं जी जेका ॻाल्हि हुजे, भिटाई मुल्तान ताईं वियो हुजे, त उहे माण्हू अॼु बि असां सिंध सां, सिंध वासियुनि सां मोहबत कंदा हुजनि, सिंधु दरिया सां मोहबत बि इन करे कंदा हुजनि। उन फरमाइश कई हुजे त जलाल चांडियो, सो जलाल चांडियो जो कलाम उन प्यारे शाइर जे नाम हुजे, अवां सभिनी जे नाम हुजे, उनखां पोइ वापसि ईंदा हुजो। अञा खोड़ कचहरियूं कयूं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंदर निमाणी, आहियां निंदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो, धणीअ जे बेड़ो
जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ उहे असांजूं अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि लाड़ हुजे उतर हुजे काचो हुजे किथे बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो तव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे सोन सां गॾोगॾु आउं जॾहिं इहो पढ़ंदो हुजां या ॿुधंदो हुजां नाले अलख जे मालिक साईं बेड़ो तार मुंहिंजो सो कल्ह ॾिसंदो हुजां त मोहाणा जेके हुजनि ख़ाली हिन रस्ते ते रोड ते एहतजाज कंदे हिन रछ उछलाईंदा हुजनि ऐं ॿेड़नि जा झंडा ठाहे ऐं सिंधूअ लाइ एहतजाज कंदा हुजनि त सच पुछो त अखियूं जेके हुजनि न उहे हर इंसान वटि हुजनि ॾुख हर माण्हू वटि हुजनि पर जेके साॻिड़नि जा ॾुख हुजनि न उहे ॾिसण जहिड़ा न हुजनि त उन्हनि वटि जेके ख़ुशहाल हुजनि जेके मच्छी मानियारा हुजनि जेके पंहिंजी मच्छी करे दरिया पासा उन्हनि खे ॾिए थो मच्छी मानियारो बणाईंदो हुजे उहे ख़ाली रोड ते हीअं रछ उछलाए करे ॾुखारा थी जेको हुजे न झोरण वारी ॻाल्हि हुजे अखियूं जेके हुजनि हे रोई थियूं हुजनि त उते पोइ भिटाई साईं जी जेके वायूं हुजनि न पोइ भिटाई साईं जा जेके आलाप हुजनि न इहो दर्द छा हुजे भिटाई साईं दर्द खे कीअं पेश कयो हुजे ऐं कीअं उन में इहो ॾिसंदा हुजो तंबूरे ते वेही फ़क़ीर ॻाईंदा हुजनि पोइ ॾुख ॻाईंदा हुजनि पोइ सुहिणी ॻाईंदा हुजनि राति जो त सुहिणी राति जो दरिया मां वञे पई त उन जी ॻाल्हि बि भिटाई कंदो हुजे पर उहो दरिया जी ॻाल्हि बि कंदो हुजे त दरिया मणियादार हुजे जेको ससुईअ खे पार लंघाईंदो हुजे जे जबल हुजे कहिड़ो जबल हाड़ो जबल उहो बि ससुईअ खे जाइ ॾींदो हुजे ससुई वेंदी हुजे ससुई उन जी ॻाल्हि कंदी हुजे भिटाई उन जी ॻाल्हि कंदो हुजे त हेॾो अणांगो जबल हुजे हेॾो ॾुखियो जबल हुजे त भिटाई साईं छा चए त आॾ तराछा आहोड़ा ॾाका डूंगर खे आॾ तराछा आहोड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे हाड़ो हीणीअ खे लंघाए जो लतीफ़ चए वाह वाह त ही जेके असांजा मोहाणा हुजनि मारवाड़ा हुजनि इहे अव्हां खे इहो रछ हणी बि ॾेखारींदा हुजनि त असां सिंधूअ सां जुड़ियल हुजूं असांजो साह सिंधूअ सां हुजे असांजो जियापो सिंधूअ सां हुजे असांजी रोज़ी जेका हुजे असांजी जिंदगी जेका हुजे उहा जेका हुजे दरिया पासा सां हुजे सो असां उन जा पोरा हुजूं असां उन जा रासूं असां उन जा मालिक हुजूं इहो असांखे कुदरत वारे असांखे हिकिड़ो हुनुर ॾिनो हुजे तोहफ़ो ॾिनो हुजे जेके जीअण जो रस्तो ॾिनो हुजे सो इहे उहे मुहाणा हुजनि जेके समुंड में बि वेंदा हुजनि उहे खौफ़ न खाईंदा हुजनि दरिया पासा जे सीर में बि वेंदा हुजनि खौफ़ न खाईंदा हुजनि महीननि जा महीना जेके हुजनि उहे लांचुनि में चढ़ी वेंदा हुजनि ऐं पोइ वरी जॾहिं ईंदा हुजनि त नाणो कमाए ईंदा हुजनि पोइ घर भाती पोइ उहा अमड़ हुजे जा घर वारी हुजे जा बचड़ा हुजनि जा भेनरूं हुजनि पोइ उहे उन्हनि जे अचण जो इंतज़ार कंदियूं हुजनि सो हारी हुजे मज़दूर हुजे शागिर्द हुजे वापारी हुजे दुकानदार हुजे साइंसदान हुजे हिते तव्हां पंहिंजे मुल्क में वेठा हुजो परॾे वेठा हुजो जिते जिते तव्हां वेठा हुजो त पंहिंजी शयुनि खे पंहिंजे सिंधू भाषा खे पंहिंजा जेके माग मकान हुजनि पंहिंजी जेका धरती हुजे धरतीअ जा वण ॾिसो त केॾा सुहिणा हुजनि मेवात केॾी सुहिणी हुजे अनाज केॾो असांजो भलो हुजे पाणी असांजो मिठो हुजे सिंधूअ जो हिकिड़ो दरिया जेको पूरो मिठे पाणीअ जो जेको ज़मीन खे सैराब करे सुहिणे नमूने असां हुन में छां गिदरा असां कहिड़ियूं न कहिड़ियूं शयूं खाईंदा हुजूं भाॼियूं तो ॾिसंदा हुजो त इन जी अबा ॻाल्हि बि त अहिड़ी ॻाइबी हुजे सो असां सच पुछो त खिलण ॻाल्हाइण वारा कचहरी करण वारा असां पाण में हिक ॿिए खां वेही ॻाल्हि करूं त सच पुछो न त ॻाल्हि इहा हुजे त आउं मारवड़नि जा इहे ॾुख न ॾिसी सघां ॾुख मुंहिंजो हुजे पर इहे अव्हां जूं जेके इहे ॾिसां न अव्हां को ॿेड़ी ठाहे पियो घुमंदो हुजे को रछ हणंदो हुजे को बालक ख़ाली पाणीअ जो दिलो मथे ते खणी का न्याणी का सरती वेंदी हुजे त पाणी न हुजे दरिया जी हीअ ॻाल्हि हुजे त सच पुछो पोइ इहा ॻाल्हि असांखे हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि
सब खैर दुआ है अल्हम्दुलिल्लाह। तबियतूं ॿार तव्हां बि ठीकु आहियो? बस मारवाड़नि जी असां बि जीअंदा हुजूं हाल त। हा साईं, तव्हांखे जस हुजे। तव्हां जेको आहे मारवाड़नि जे ॾुखड़नि खे तमामु घणो उजागर कयो आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए जेको आहे सो असांखे ॾाढो पसंदि आहे प्रोग्राम। ऐं तमामु तव्हां जेको मारवाड़नि जा जेके ॾुख सूर आहिनि न उहे हर वक़्तु उजागर था कयो। बहरहाल महिरबानी थी आहे ई मारवाड़नि जे लाइ ऐं सिंध जे लाइ, हुनजो आवाज़ ई अहिड़ो आहे। हा बा सही चवंदो जी। असां त मारवी बि असां मारवीअ खे बि असां जस ॾींदा आहियूं। असां त मारवीअ जी ॻाल्हि करे न ड्रापंदा हुजूं त मारवी चवंदी हुजे त सोन बराबरि सॻड़ा मूंखे ॿाहुनि ॿधाऊं त बा ॼमंदे ई सॻड़ा ॿधल हुजनि त उन देश सां कीअं माण्हू मुंहुं मोड़े सघंदो हुजे। जंहिं सिंधूअ जे कप ते असां रहूं त उनजी ॻाल्हि कीअं न कंदा हुजूं। असां पंहिंजो दर्द उन सां ख़ुशियूं जेके हुजनि उहे कीअं न बयानु करे सघंदा हुजूं। हा बिल्कुलु बिल्कुलु, इन जे करे तव्हांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻी था वञनि ऐं तव्हां मारवाड़नि जा ॾुख था बयानु कयो ऐं उन्हनि खे उजागर था कयो बालकड़नि जे बारे में, तइलीम जे बारे में। तमामु बहितरीन ऐं सुठो प्रोग्राम आहे। वाह वाह, इहे वॾी कुर्बा महिरबानी जा हुजे अदा, तव्हांजी कुर्ब हुजनि तव्हांजा। तव्हां लाइ कहिड़ी ॻाल्हि खणी अॼु हाज़िर थिया हुजो त अदा रामण सां ऐं राधुल सां भाॼाई सां वञी हीअ ॻाल्हि करणी हुजे। हा इहा ई ॻाल्हि त तव्हां जेको आहे सो उजागर कयो आहे हिन प्रोग्राम जे ज़रिए ऐं असांखे जेको आहे सो हौसलो अची वियो आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई थी आहे ऐं शऊर पैदा थियो आहे मारवाड़नि में। ख़ासि करे दरिया बादशाह जी ॻाल्हि पई हले। जी हा, अब दरिया असांजो उहो बादशाह आहे जेको अब कंहिंखां वठंदो कोन हुजे पर चवंदो हुजे त तव्हां मूं मां मणिया हासिल कंदा हुजो, झोल भरे ॾींदो हुजे। झोल भरे ॾींदो, अवां ख़ुशि थींदा हुजो, अवां मच्छी मानी खाईंदा हुजो, अवां मच्छी मानी वारा सॾिबा हुजो। हीउ उहो बादशाह हुजे। ऐं ॿियो अर्ज़ु हुजे थोरो। जी जी। हा हिते हिकिड़ो उस्ताद आहे आसिफ डायरी राज़ो आहे, कमु करे पियो, चए पियो मूंखे मुंहिंजी फरमाइश आहे फोदिया सुमरा जो को पुराणो को सुठो दर्दीलो कलाम ॿुधाए। बसि पोइ उस्ताद खे चइजांइ त ज़रूरु रामण तो ऐं राधुल तो ॻाल्हि पुगी हुजे, कलाम तव्हांखे फोदिया सुमर जो ज़रूरु ॾेखारींदा हुजूं। वॾी महिरबानी हुजे, कुर्ब हुजनि अवांजा। वॾी महिरबानी, लख थोरा साल अवां जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो ऐं हर माण्हू इहो चवंदो हुजे। असां त वरी इहो सोचींदा हुजूं त असां हुजूं इहो सादा माण्हू, अलाए ॻाल्हाइण अचे कोन अचे, पर पोइ मना किथे किथे ॻाल्हि चङी करे वञूं। हा पर हाणे असीं कीअं चऊं? ॾिसण वारा जेका हुजनि उहे साराईंदा हुजनि के राम ऐं राधा असां हुजूं त सादड़ा, पर ॻाल्हि मिड़ेई कुझु मना गुड़ वारी करूं। असां उन्हनि खे ॾिसी उन्हनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां कहिड़ी नई ॻाल्हि ठाहियूं। पर पोइ रामण मना कुझु हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? साईं रते दरे खां सलीम नूनारी थो ॻाल्हाए साईं। अदा रते दरे वारा सलीम नूनारी, छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ई ख़ैर। तव्हांजी तबियत कीअं आहे? तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, VIP था लॻो। वाह वाह, बसि अव्हांखे VIP लॻंदो हुजे त अव्हां वरी असांखे VIP लॻंदा हुजो। असांजा छल फोटू तव्हांजे पहुचनि पोइ VIP लॻंदा, हाली दादा ईअं लॻा पिया आहियूं मोलाई। न भाई आवाज़ मां ई सफ़ा ईअं VIP लॻो पियो हुजे। हलो अलाह ख़ैर करे। माण्हू मूंखे बि नौकिरी आहे लोकल गवर्नमेंट में। नौकिरी हुजे असांजी, हा असांजी फरमाइश आहे। हा बा, असांजी फरमाइश इहा आहे त के मुमताज़ मुलाई जो हिकिड़ो सिंधी गानो VIP सिंधी सकाफ़त जे हिसाब सां असांखे ॿुधाईंदा। असांजा दोस्त आहिनि सदरुद्दीन मंगी, परेज़ अहमद कुंबर, सलीम नूनारी, काशिफ लांगा, इहे सभु दोस्त प्रोग्राम तव्हांजो ॾिसी रहिया आहिनि। नौकिरी किथे हुजे? उन्हनि सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। ओदा वियो हुजे अधे सां मुंहिंजो हाल अहिवाल जेके बि भाऊ जा दोस्त हुजनि, मिट हुजनि, माइट हुजनि, अदियूं भेनरूं, सभिनीनि खे सलाम। अधो भाई हुजे, मिंट वतो हुजे त पर पंहिंजी तकीर करे पंहिंजी जाइ वञी वती हुजांइ। हींअर हर कोई चवे रगो मुंहिंजी ॻाल्हि हले। हा माना आया आहियूं, को बेत न शेर पढ़ियो हुजे, बसि ॻाल्हि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हा वरी मूं चयो त मूं चयो यार माण्हू सफ़ा मन VIP लॻे, चए मां वरी कहिड़ो असांजो कहिड़ो फोटू ईंदो हुजे। बाप छो बा माण्हू जी ॻाल्हि बि ॻाल्हि मां बि माण्हू सुञापबो हुजे, ईअं हुजे न। हा
ॻाल्हि मां माण्हूअ जी बा ॻाल्हि गणबी हुजेव, माण्हूअ जो किरदारु गणबो हुजेव, बाक़ी त पोइ भली चवंदा हुजनि बा सोन जा खणी गज पाराईंदा अच्छा हाणे उहे बि भलियूं वीचारियूं, पर हाणे छा कजे, हाणे त माण्हू बेड़ा थी विया हुजनि जो वेठो लेखे में ॻणींदा हुजो। सो हाणे फरमाइशूं त खोड़ हुजनि, पर हाणे अधे बि फरमाइश कई हुजे, हुन अधे बि फरमाइश कई हुजे। आउं चवां त अॼु ॻाल्हि भला सिंधूअ जी कंदा हुजूं, मोटींदा हुजूं, तव्हांखे वरी कलाम फोज़िया जो भलो छॾे छाणे ज़रूरु ॾेखारींदो हुजां। पोइ हींअर वरी हलंदा हुजूं, सिंधूअ जी ॻाल्हि कंदा हुजूं। सो असां त ॻाल्हि करूं, भिटाईअ चइजो त अचो सुरनि वारियूं करियूं सुरनि पचार, पर आयाज़ वरी चयो हुजे जे हां न हारी कोयारल। पोइ कोयारल खे छा थो चए, इहो सॼो इन में अवां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरूं बि लाज़मी ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार चवंदो जावां सभिनी खे साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। मोहन भगत जी बि कहिड़ी ॻाल्हि करां, मोहन ॻाईंदो हुजे त रूह सरतीअ वांगुरु पंधु करण ते चवंदो हुजे। सच पुछो त मारवाड़नि सां झांगीड़नि सां इन्हनि ॾुखनि सूरनि में ईअं निकिरी पवंदो हुजे माण्हू। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। हैदर वॾी छा हाल हुजे, ख़ुशि हुजी, चाक चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। शांतियो शांतियो, कृपा दया सां भाइरनि जी दुआऊं। ॿियो ख़ैर हुजे, वक़्तु कीअं गुज़रे, फसल खणी छॾो हुजे? हा, फसल खणी छॾियो हुजे, खणी छॾियो हुजे। कणक कीअं लथी हुजे भला? कणक मतिलबु 10 बोरियूं थियो, पर लथा 13 बोरियूं, हेल लथा 10 बोरियूं। हेल 10 बोरियूं? हा, जो पाणी घटि हो उन करे। पोइ ज़मीन त सुठी हुजे, अव्हां जे पासे दरिया जो लट वग़ैरह पवंदो हुजे, पोइ ॾींदो हुजे, पोइ बि एतिरो घटि छो पाणी कोन मिलियो न, त पाणी न हो न, इन जे करे। हा, उन जे करे जो फसल मारिजी वियो। पोइ यार इन खां चङो हुजे बोसी काहे छॾींदो हुजे, ॿियो छा। हा, त बोसी बि किन, पर कंहिं माण्हू खे पाणी जी ज़रूरत पवंदी हुजे न। बसि पोइ जो हाल पोइ कीअं भला थकु लथो हुजे, एतिरो लथो हुजे त बसि ख़र्च लाइ इहो हुजे, बाक़ी बोह बचियो हुजे। ख़र्च एतिरो न लथो हुजे, पर बोह बचियो हुजे, छो त अघु कोन्हे कणक जो हींअर। मतिलबु इहो आहे 5000 बोरी थी वई आहे। बोरी थी वई हुजे? जी जा। हा, बसि पोइ बोह भला सही हुजे। हा, बोह सही हुजे, बसि माल जे लाइ बोह बचियो हुजे, बाक़ी खाइण लाइ अन्न न बचियो हुजे। अलाह मालिक रब रोज़ी ॾींदो। बिल्कुलु सही चवंदो जी, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा साल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इहे मारवाड़नि झांगीड़नि जूं जेके ॻाल्हियूं हुजनि त हुननि जी तोर बीहंदी न हुजे, ज़िंदगीअ वहिंवार जी खोट में हुजे। सो माण्हू हुन जे लाइ वक़्तु सिर क़दम खणंदो हुजे ऐं नंढा नंढा फसल पोखींदा हुजो, पाणीअ जी हालत तव्हां ॾिसंदा हुजो त इन जे करे केतिरो वक़्तु अॻई महिरान टी ते प्रोग्राम सभु हर ॻाल्हि चवंदा हुजनि, अबा वक़्त खे ॾिसी हलणु सिखंदा हुजो। वॾे फसल ते भाड़े विहंदा हुजो, ख़र्चु करे विझंदा हुजो, दवा खणंदा हुजो, पोइ वापारी जो कर्ज़ु, पोइ पेढियार जो कर्ज़ु, पोइ दवा न वठी सघो, पोइ पाणीअ जी किलत, पोइ अबा उहो ॾुखियो हारी बि त ज़मीदार बि ॾुखियो, पोइ भर भरां। हाणे कहिड़ी महांगाई लॻी पई हुजे त माण्हू ॾुखियो त उहो ई थींदो हुजे बा, जंहिं वटि तकलीफ़ हुजे। सो नंढा नंढा फसल पोखो, थोरी खणी तकलीफ़ हुजे, अधु ॾींहुं ॿनी ते रहणो पवंदो हुजे सॼो ॾींहुं, पर हुन मां कुझु न कुझु कमाए त वठंदा हुजो न। ज़िंदगी जो गुज़र बसर त को चङो थींदो हुजे, दिमाग़ माण्हू जो कमु कंदो हुजे। बाक़ी ॾुख में बुख में पोइ न औलाद पढ़ाए सघंदा हुजो, न घर में उहा ख़ुशी करे सघंदा हुजो, न ख़ुशी ॾिसी न उथी वेही सघंदा हुजो, त पोइ इहा ज़िंदगी जेका हुजे न भई, इहा ॾुखी ज़िंदगी हुजे, इन मां निकिरंदा हुजो यार। इहो ॿिलियाऊं ॿाहूं ॿधूं इन मां निकिरंदा हुजो, तॾहिं वञी असांजी ज़िंदगीअ जो भलो थींदो हुजे। सो भिटाई साईं बि उन्हनि खे चवंदो हुजे त ईंदे चवनी आओ, जॾहिं अव्हां ख़ुशि हुजो, अव्हां वटि जेको लड़ी अचे पोइ अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे, उनजो आदर भाव कंदा हुजो। पोइ ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह,
ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾे अङण अचिजे उन्हनि जे पोइ अवां महिमान नवाज़ थी पवंदा हुजो सभु कुझु करे सघंदा हिकिड़ी फोन कॉल हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा खैर मोहम्मद नेड़ो लोहारी शरीफ बदीन खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि अदा खैर ठीक ठाक अल्लाह जा करम तव्हां ॿुधायो ठीक ठाक आहियो खैरियत आहे सभु ख़ैर हुजे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो रामू राधा खे मेहरान टीवी ॾिसंदा हुजो मारवड़नि जा ॾुख ॾिसंदा हुजो छा चवंदा हुजो अदा छा चऊं अॼु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे न पाणी जे पोयां बिल्कुलु सिंध सही ते धाड़ो आहे बिल्कुलु सही चवंदा हुजो असांजे दुआउनि त अल्लाह पाक ही असांजी सिंध सुवारी खे आबाद रखे आबाद करे ही जेके जवाननि जूं महिनतूं आहिनि अल्लाह पाक उन्हनि खे रंग लाहे असांजे ते हे जेके आहिनि वॾा हिननि खे अल्लाह पाक साञा जो सबर ॾे बिल्कुलु सही चवंदा हुजो बिल्कुलु सही चवंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि जबरदस्त बहितरीन बहितरीन तमामु प्यारो प्रोग्राम आहे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सभिनी खे फ़क़ीर फुकरा खे सलाम ॾींदा हुजो वालेकुम लख लख थोरा अवां जा साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो पोइ ही ॾींहं जेके हुजनि जेके रुठल हुजनि उहे पाण में परची वेंदा हुजनि परचण वारा कहिड़ा हुजनि जेके सभु गॾु ॿियनि खे गॾु विहारींदा हुजनि उहे परची पवंदा हुजनि पोइ भिटाई साईं छा चवंदो हुजे त जॾहिं अव्हांखे सम्झ ईंदी हुजे त यार इहो बि हुजणु खपे इहो बि हुजे इहो बल आहे इहो असांजे ॿाहुनि जो बल आहे इहो साथ जो बल आहे पोइ भिटाई साईं छा चए त जिन रीह मसरे रती रुस्म तिनसी जिन रीह मसरे रती रुस्म तिनसी हू जहिड़ी न तूं झको थी हू जहिड़ी न तूं झको थी पांत ॻिची अगल पाए पाण वञी परचाए मतां रुठो ई न रहिजी वञी त हिन वक़्त जेका सुवारी सिंध जी सूरत हाल हुजे जेके रुठल हुजनि जेके हिक ॿिए जी ॻाल्हि खे चवंदा हुजनि हुन हीअं चयो हीअं चयो भई इहे सभु ॻाल्हियूं हिक पासे पर उनखे वञी सरचाव कंदा हुजो परचाव कंदा हुजो लेखो न कंदा हुजो चवंदा हुजो न वक़्तु कंहिं कंहिं वक़्तु भाउ लेखो बि हर वक़्तु न हलंदो हुजे कंहिं कंहिं वक़्तु लेखो बि न करणु खपंदो हुजे सो जिन रीह मसरे रती रुस्म तिनसी हाणे उन्हनि सां जिन खां सवाइ सरे नथी जेके पंहिंजा हुजनि उन्हनि खां कीअं सरंदी हुजे अबा उहे ॻाल्हि बि करे हुजे उन ॻाल्हि खे छॾियो उन ॻाल्हि खे दरगुज़र करे छॾींदा हुजो नई ॻाल्हि ॻणींदा हुजो जिन रीह मसरे रती रुस्म तिनसी हू जहिड़ी न तूं झको थी तूं वॾो थींदो हुजे जेको वॾो थींदो हुजे उन वटि मणिया हुजे बसि ठीकु आहे छॾियो हुजे अना खे छॾे करे अॻिते वधंदा हुजो जिन रीह मसरे रती रुस्म तिनसी हू जहिड़ी न तूं झको थी पांद ॻिची अगल पाए पाण वॾो थी पांद तूं पाए न तूं अॻुवाणी कंदो हुजे न तूं सभिनी जी भलो सोचींदो हुजे न पाण वञी परचाए अबा हेठां थींदो हुजी त खटींदो हुजे न पाण वञी परचाए मतां रुठो ई न रहिजी वञी सुहाणी उहा ॻाल्हि हुजे त जेके रुठल हुजो उहा कहिड़ी ॻाल्हि थिए असांजे मारवाड़नि में रोसामो बि ॾाढो थींदो हुजे असांजे ॿाहिरनि में सभिनि में रोसामो कहिड़ी ॻाल्हि तां छो त इहा धरती अहिड़ी हुजे न हिते इहो सिखिया हुजनि रुसण परचाइण इहो सिखिया हुजनि ऐं रुसंदुसि मूंखे परचाइण ईंदा ऐं रुसंदुसि मूं ॾे ईंदा ऐं रुसी वेहंदुसि त मुंहिंजो ख़्यालु कंदा हुजनि अबा जिथे इहो सरचाव ऐं परचाव जिथे कावड़ थींदी हुजे पोइ उहो कीअं चइजे उहे पंहिंजा अचनि या मोहबत चइजे इहो पंहिंजनि जो अहसासु चइजे हीअ असांजी धरती उहा हुजे सो उन्हनि खे परचाईंदा हुजो अना खे कढी पासे रखंदा हुजो मक़सद खे अॻियां रखंदा हुजो मक़सदु छा हुजे माण्हूअ खे न ॾिसंदा हुजो मक़सद खे ॾिसंदा हुजो वक़्त में जॾहिं मक़सदु हुजे त पोइ माण्हू हेॾे होॾे न ॾिसंदो हुजे सिर्फ़ु मक़सदु हुजे पोइ तालीम हुजे हुनर हुजे दरिया बासा जी ॻाल्हि हुजे या अव्हांखे का बि ॿी मंज़िल माणी हुजे त अव्हां उन दग ते उन पंध ते हली पवंदा हुजो सो इहे रंग जॾहिं कंदा हुजो तॾहिं कामयाबी माणींदा हुजो सो प्रोग्राम में हाणे वरी हिकिड़ो सुहिणो गीत जेको अधे बि फरमाइश कई हुजे त फौजिया सुमरो जो कलाम असांखे ॿुधाईंदा हुजो सो जेके रुसण ऐं परचण ॼाणींदा हुजनि उन लाइ फौजिया सुमरो कलाम हिकिड़ो गीत ॻायो हुजे ॾाढो सुहिणो इहो गीत वरी फ़क़ीर खे ईअं मिलियो हुजे त साईं राशिद मोराई चयो हुजे त रावण फ़क़ीर मुंहिंजा गीत बि केतिरनि रागिन ॻाया हुजनि
पर हिकिड़ो गीत मुंहिंजो फौजिया सुमरो बि ॻायो हुजे त मूं त साईं कहिड़ो गीत हुजे, मूंखे चए यार हीअ केसट हुजे, इहो महिराण टीवीअ जा एॾा सुहिणा रंग हुजनि, मारवाड़ा जांगीड़ा ॾिसंदा ॿुधंदा हुजनि, सो हे मुंहिंजी साहेड़ी हुजे, इन खे न कोई ठही वञे पोइ टीवी ते माण्हू सभु ॾिसंदा हुजनि। त मूं चयो साईं इहा कहिड़ी ॻाल्हि अवां करे छॾी, महिराण टीवी त शाइरनि मारवड़नि सांगीड़नि जांगीड़नि सभिनी जो जेको हुजे अकस हुजे। पोइ इहो कलाम साईं राशिद मोराईअ पाण ॾिनो हुजे त छाजे लाइ तुंहिंजे मुंहं ते रंज ई मलाला, छाजे लाइ तुंहिंजे मुंहं ते ओ रंज ई मलाला, हुक्म कर मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाल आ। या राशिद मोराई साहब जी ॻाल्हि हुजे, हिकिड़े गीत जे ज़रिए अव्हां सां ॻाल्हाईंदो हुजे, फौजिया सुमरो जो आवाज़ हुजे, इनखे अव्हां ॾिसंदा हुजो, उन खां पोइ अञा खोड़ सारियूं कचहरियूं कंदा हुजो, खोड़ सारा रंग हुजनि। हे राधुल वरी मासी हूर जे घर वई हुजे, ओ राधुल ओ राधुल हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार अवां सभिनी खे मिड़नी महिरबान साथियुनि खे भलीकार चवंदो हुजां, ॾे हुजो परॾे हुजो वाहण हुजो वस्ती हुजो शहर बहर जिथे वेठा हुजो, अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे, साल जित हुजो। राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। तूं हाणे वई हुजी न कड़ो मासी हुर सां तुंहिंजो कड़ो सुट मुधल हुजे, वञी वेही रही हुजे, तोखे त वॾो साड़ लॻे मासी हुर सां वे, हाणे तोखे साड़ लॻे। हे के उहो हबी मना जेको हुजे जनानी हुजे, मां बि जनानी हुजां, तोखे कड़ो साड़ लॻंदो हुजे, पाण खेसल जेको हुजे पेरनि में लिफो पियल हुजे, निकिरंदो न हुजे, इन में राधुल जो कड़ो कसूर हुजे। तोखे तो चयो हुजे त थोरियूं हुन भींडियूं थोरियूं तरूं हुजनि वठी ईंदी हुजे, मूं चयो भला वठी ईंदी हुजे, वञी ऐं मोटंदी हुजे, तूं कड़ो उते वरी वेही वठी बि न हुजे। जहिड़ी मासी हूर कचारियुनि जी मोर हुजे तहिड़ी राधुल हुजे, हा बस वेहूं कचारियुनि में त वरहे लॻी वञनि, गिलाऊं चवंदी हुजे, रफ़ फुटी वञनि, कचारियूं न खुटनि, भई गिलाऊं वॾी तुंहिंजी गिला कई हुजे, मुंहिंजी गिला कंदियूं हुजो, मुंहिंजी हाणे छा गिला, सॼे वेड़े खे खणी उनजो दस्तावेज़ वेही पाण में कचहरी ॿुधो हुजे, हाणे दरिया भरो हे जेके कूड़ पोता नहीं है ना हणंदो हुजे, अॻे मगज के चक्कर लॻनि मूंखे, हीअं करे वेहंदी हुजी त पोइ बसि ॾे त सिज लथो हलंदी हुजे, हाणे दरिया बासा जी ॻाल्हि कंदियूं हुजो, पाण में वेहंदी हुजे त हलंदी हुजे, सलाह सबूब करूं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे, अदा केरु कहिड़े शहर खां? रामजा जे मेले खां हाजी खोसो दुकान वारो बाबा। गाजी शाह खां? हाजी खोसो रामजा को मेले लॻे थो न उतां खां बाबा। उतां खां ॿियो छा हुजे, ख़ुशि जी चङो भलो दुकान वारो हुजे? जी जी आहे दुकान आहे बाबा, दुकान ते वेठा पिया ॿुधूं हाणे ख़बर चाहे तव्हांजी। वाह वाह, दुकान ते वेही प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे। जी जी आहे, कहिड़ा हाल आहिनि? अती ठीकु आहे, तयार आहे? हा राधुल केरु लॻो पियो हुजे, अदा तव्हां ख़ुशि हुजो, ठीकु ठाक हुजो, तयार तयार लॻा पियूं बाबा। सभु ख़ैर को हाल को अहवाल ॾींदा हुजो अदा। असांखे पाणी जी वटि वेठा लॻे बाबा, पाणी अहिड़ी कोन्हे, पाणी कोन हुजे? जी जी आहे, आबादी छा पे कंदासीं बाबा? बसि साईं, पोइ इहो सभिनी जो असांजो इहो गॾियल हिकिड़ो ॾुख तकलीफ़ हुजे, सो इन जे करे त ज़रूरु थींदो हुजे, पर अव्हां त वरी बि दुकान हट हलाईंदा हुजो, जेको हुजे इन पाणीअ जे आसरे, जेको इन फसल जे आसरे, उन वीचारे जो छा थींदो हुजे? बाबा हाणे गा करे को पाणी अचे, ही दोस्त आहिनि हिकिड़ा गॾु आहिनि बाबा। हा वाह, हा गुलाम करीम हिकिड़े दोस्त आहे गॾु, उहो बि कचारी ॿुधे जो। वाह वाह, उनखे बि सलाम, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी, लख थोरा। मालिक साईं पंहिंजी भलाई कंदो हुजे। उहो त हिन खे पंहिंजे जॾहिं जनानीअ खे बि काफ़ी अरसे खां हाणे चवंदो हुजां मां, त
तई ॻाल्हि खे सम्झंदी न हुजे छा न सम्झो हुजे कहिड़ी ॻाल्हि खे न सम्झो कारां छो फाड़ींदी हुजे मां हिन ॻाल्हि न करां चवंदो हुजे मुंहिंजी जनानी न सम्झंदी हुजे कहिड़ी ॻाल्हि न सम्झी हुजे ओ ॿेड़ीअ ओ मूंखे घणो न ॻाल्हाईंदो हुजे मगज न हणाईंदो हुजे ॿेड़ी तरंदी हुजे मगज खाई गयो हुजे तूं हल हाणे त हिन मिसाल खां ॼणा खां बि विया हुजूं त ॿेड़ी ॿुॾंदी हुजे पाणी न हुजे त तुंहिंजी कड़ी ॿेड़ी ॿुॾंदी हुजे हाणे त इहे मिसाल बेड़ा थी विया हुजनि हाणे बेड़ो ई न ॿुॾंदी हुजे ॿेड़ी न तुंहिंजी ॿुॾंदी हुजे हाणे छा चवंदो मुंहिंजी छा कंहिंजी बि न ॿुॾे छो हाणे अहिड़ो हाल भले ॿुॾंदी हुजे रगो दरिया बहंदो हुजे बसि ॿेड़ीअ तरी ॾियां तूं बि ईअं तरंदो हाणे वरी छामे हुजे बसि पोइ रगो वारी लगी पई हुजे सो तोखे इहो चयो हुजे उहो कजे जेको मींहुं वसंदे कम ते इन करे अयो करे 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 त हाणे पापड़ वेलींदा हुजूं मानी घर में पचाऊं बसर सां मुकाणी खाऊं सही हुजे अंबड़ी जी चटणी कुटे खाऊं इहा मिरियूं खाऊं बोर भाॼी न पचाईंदा हुजो अञा कहिड़ो मींहुं वसंदे कमु इहो जेको घर में जेको हुजे वॾो पाण सां उहो सम्झाए त बालकनि खे त बाबा पढ़ंदा हुजो इन में बहितरी हुजे हुनर सिखंदा हुजो इन में बहितरी हुजे हाणे इहो सभु कुझु कंदा हुजनि ऐं जनानियुनि खे वरी चवंदा हुजनि उहो कंदो हुजो जेको मींहुं वसंदे कमु अचे मुंहिंजूं भेनरूं जेकॾहिं तव्हांजे 200 हुजनि 100 खपाईंदी हुजो 100 वरी गंढ में ॿधी रखंदी हुजो हाओ त सुभाणे फसल जा हाल कहिड़ा थींदा हुजनि न थींदा हुजनि न हुजे पंहिंजे मर्द माण्हू जो को भला साथ ॾेई विझंदी हुजो मर्द जो न पंहिंजे बच्चनि जो ऐं साबाद पर पंहिंजे मर्द माण्हू जो बि रामण मर्द बि जेको हुजे साथी हुजे बवेला बा कोई न बि खाई सघंदो हुजे जे पंहिंजी जरी बचियल हुजे त हुन मां को अधु वेलो भला खाईंदा हुजो तव्हां मासूम जे अखियुनि में ॾिसी न सघंदा हुजो त बुख ते हुजनि अबा को कपिड़ो न तन ते पाए सघंदा हुजनि त इन करे उहो कंदा हुजो जेको कमु ईंदो हुजे हिकिड़नि माण्हुनि त उहो करे छॾियो हुजे त जिथे वेठा उते सिजु लथो जिंदगी गुज़री उते सो अबा न घर न अजो न छपर न मन ठाहियो हुजे जिंदगी ईअं वई त वरी ॾिस त सही ते असलो अलाए छा छा ठाहे सलो हुजे ईअं ई हुजनि हिकिड़ो मन हुजे ॿियो छा ठाहियो हुजे हर मुंहिंजा मारवाड़ा ईअं हुजनि मूं वांगुरु ईअं ठाहे सम्झो हुजे में को अन्न जो जरो न हुजे हाणे त अन्न बि सस्तो थियो हुजे सस्तो कहिड़ो थियो हुजे बसि हिकिड़ो बसि उहो अटो वठो त महांगो ऐं वरी कणक सस्ती कणक सस्ती वरी खंड महांगी हाणे खंड महांगी वरी इहो कहिड़ो चक्कर हुजे बसि चवंदा हुजनि त इहो ॾाढे लठ खे ॿ मथा रामणारीअ खे त मथो बि न हुजे पोइ हाणे छा चवंदा हुजनि लकुण न हुजे रामण तॾहिं जेको हुजे इहो किथो हलो वालेकुम सलाम हुजे अदा के साईं पंहिंजो नालड़ो ॿुधाए छॾींदा हुजो सभिनी खे फ़कीर साईं ख़ुशि चङा भला पाटोयूं वारा ठीकु हुजनि उहो सही चवंदा हुजो न कणक सस्ती हुजे ॿियूं शयूं महांगियूं हुजनि खंड बि महांगी हुजे ये दवा वठूं फसल उहा महांगी आहे त ॻाल्हि खंड इहे सभु महांगा लॻा पिया हुजनि कणक सस्ती हुजे अटो वरी चढ़ियल हुजे इहो चक्कर अलाए कीअं हुजे उमरकोट तैयारी वरी हैदराबाद वरी लाड़कानो असां घर में कोन था वाह 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 सभिनी खे सलाम चवंदा हुजो नंढड़ी ठीकु हुजे नंढड़ी खे रोड़ी पूरे पे हेलो वालेकुम सलाम अमर नालो छा हुजे रोज़ीना हा रोज़ीना ख़ुशि चाक चङी भली लॻी पई हुजे हाँ तू खुशी होगी हाँ वो खुशी बैठी हो जा आई तो जी अम्मा वो खुशी बैठी हो जे हाँ सलाम ले जावा हाँ चंगी भली हो जे हाँ हाँ तू छा पढ़ंदी हो जे रोज़ीना हींअर छा कंदी हुजे अंपे बैठी ना ॾाॾा सां वेठी हुजी हाँ दादा भला खर्ची बर्ची दींदो हुजे के ना हाँ
खर्ची ॾींदो हुजे पैसा ॾींदो हुजे हाँ या ॾाढो कंजूस हुजे कंजूस गाने कंजूस कोन हुजे ईअं हुन जे ॾाॾे लाइ न चवंदी भला हुजे बेत को ॿुधाईंदी हुजे रोज़ीना जी हाणे स्कूल वेंदी हुजे हाँ हा स्कूल पढ़ंदी हुजे शाबाश अञा रोज़ीना पढ़ंदी न हुजे कॾहिं वेंदी हुजे कॾहिं न हाणे स्कूल वञण जी रोज़ीना तयारी कंदी हुजी पोइ वरी स्कूल मां मोकलूं मिलनि पोइ वरी असां वटि घुमण ईंदी हुजी तूं हाँ पोइ वरी राति लॻे चवंदो हुजां तुंहिंजी चोटियूं कंदी हुजे वरी तोखे घुमाईंदी फेराईंदी हुजे तोसां ॻाल्हियूं कंदी हुजे ठीकु हुजे जी जी एॾां वठी ईंदो हुजांसि पोइ मानी पचाए खाराईंदी हुजे तूं पाण पचाए खाराईंदी हुजे त पोइ राधु लहींदी हुजे तूं पाण पचाईंदी हुजे हल पोइ राधु ल ज़रूर ईंदी हुजे महिरबानी हुजे साईं लखाना पके साईं महिरबानी हुजे नंढड़ी खे बि जस हुजे त रोज़ीना प्रोग्राम में शामिल थींदे थींदे ॻाल्हियूं कंदी हुजे ॻाल्हियुनि में अॻियां वधंदी हुजे कचहरी कंदी हुजे हा रोज़ीना जो अंदाज़ ई पंहिंजो हुजे सो हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो बालक जो बि पंहिंजो पर इहो बालक में सऊर हुजे त फोन ते ॻाल्हाइण ॻाल्हि खे सम्झण प्रोग्राम खे ॾिसण ॻाल्हाइण खपंदो हुजे इहो बि हर बालक जो कमु न हुजे माना इहा तरबियत जेका हुजे उन जो असर हुजे हा उहो वरी जवाब माना सवाल करो वरी ओड़ो जवाब जे बाक़ी हिकिड़ा ॿार हुजनि रामला नालो छा हुजे न हा रामला स्कूल वेंदो हुजी न ईअं कोन कन्हई हा इहो रोज़ीना कंदी हुजे हिकिड़ा वरी बालक हुजे अबा माने खाधी हुजे बाबा चइबो त न साईं न चाचा न अंकल इहो ईअं ॻाल्हाइबो हुजे अबा स्कूल वेंदो हुजी जी हा हिकिड़ा वरी कंदा हाणे इहो हा न त पोइ इहो वरी हाणे वरी हिकिड़ो कलाम बि हलाईंदा हुजो हा सो हिन करे इहो कलाम हलाईंदा हुजो कलाम खे ॾिसंदा हुजो फोटे ज़रदारीअ जो आवाज़ हुजे ओ महिरबानी बीत वई पर ॾेखारण खां बि वे तो इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे आउं त हर वक़्तु हिन प्रोग्राम में हिकिड़ो बैत पढ़ंदो हुजां पर हाणे वरी चवंदो हुजां बैत खे पढ़ंदे पढ़ंदे हाणे ईअं लॻंदो हुजे त इहे जेके ॻाल्हियूं हुजनि उहा ॻाल्हि हुन सां ठहकी ईंदी हुजे परियां हिकिड़ी फोन कॉल वठंदो हुजां पोइ हुन बैत ते ॻाल्हि कंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम चाचा रामू वालेकुम सलाम बाबा भाइटिया पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे चाचा अशरफ सुमरो पियो ॻाल्हायां दड़े शहर खां अशरफ सुमरो दड़े शहर खां ॿियो ख़ैरु हुजे त ख़ुशि हुजी चङो भलो अल्लाह जो शुक्र आहे तयार ठीकु ठाक तव्हां ॿुधायो अदी ठीकु आहे तव्हां ठीकु ठाक आहियो ॿियो ख़ैरु आहे तबियत सही आहे तयार लॻा पिया आहियो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे तव्हां ॾे ख़ैरु हुजे तव्हां सभु ठीकु हुजो अल्लाह जो शुक्र आहे तयार लॻा पिया आहियूं कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो महिरान टीवी ॾिसंदा हुजो महिरान टीवी ॾिसंदा आहियूं शौक़ सां ॾिसंदा आहियूं छंछरु खे यादि कंदा आहियूं त कॾहिं थो अचे छंछरु वाह 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 इहो कुर्बा अॼु माना को छंछरु ॾींहुं टाइम मिलंदो हुजेव छा त प्रोग्राम खे ॾिसण जो छंछरु ॾींहुं टाइम मिले न मिले पर टाइम कढियो वेंदा आहियूं कढणो पवंदो आहे वाह 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 बचड़ा ठीकु हुजनि ओड़ो पाड़ो ठीकु हुजे अल्लाह जा शुक्र आहिनि सभु ठीकु ठाक आहिनि बचड़ा मुंहिंजा ॾिसनि पिया तव्हांजो प्रोग्राम सनाला सूमरो आहे जामदेव सूमरो आहे शाहज़ेब कची आहे दड़े शहर वारो वाह वाह माशाल्लाह सभिनी खे मालिक साईं ख़ुशि रखे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनि मोहबत हुजनि तव्हां जो राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो ये अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि ऐं पोइ भिटाई साईं जे बेत जंहिंजी ॻाल्हि कंदो हुजां त हींअर उहे
ऐं ॾिसां रोड रस्ता सभु जेके हुजनि माण्हुनि जी अॻुवाणी कंदा हुजनि कीअं गॾु थींदा हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो असांखे सरमंद जो गानो ॿुधायो वञे। कंहिंजो बि ॿुधायो वेंदो हुजे। सरमंद सिंधी जो गानो ॿुधायो वञे। ज़रूरु ॿुधायो वेंदो हुजे। पंहिंजो नालो ॿुधाईंदा वेंदा हुजो बा। वो शेर मोहम्मद नोड़ियो लोहारी शरीफ ज़िलो पतीन। वाह 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 वाह। ॿियो त ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला वेंदे वेंदे सभिनी खे सलाम ॾींदो वेंदो हुजे अदा। तो आऊं ख़ुशि हो जा तूं। वॾी महिरबानी हुजे लख कुर्ब। आऊं ॾिसंदो हुजे अबा। वॾी तकड़ हुजे हा रेल निकिरंदी हुजे मूंखे ॾिसंदो हुजे त मथे में हा हुजे लॻल बसि पोइ बीठो हुजां वरी मथे में लॻल हुजां ईअं ॻाल्हि कंदो हुजां। हलो बाबा केरु कहिड़े शहर खां? इरफान अली थेबो तालको सालियापत ज़िलो सखर। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि। खैर हुजे। तव्हां ॿुधायो कीअं हुजो? ठीकु हुजो फिट हुजो फाइन हुजो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? प्रोग्राम तमामु सुठो लॻंदो हुजे असांखे तव्हांजो ऐं तव्हांजी जोड़ी माशाअल्लाह मेरा टीवी ते ॾाढी ठहे थी। वाह वाह कुर्बा जा। अॼोकी ॻाल्हि में कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे वणी हुजे? मौजूदा सूरत हाल खे अव्हां कीअं ॾिसंदा हुजो? मौजूदा सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं मौजूदा सूरत हाल इहा एतिरी ख़राबु थी वई आहे जो असां जेतिरो बयानु कयूं ओतिरो घटि आहे। छो त हिन महिल जेके केनाल निकिरनि था उन्हनि जी वजह सां असांजो जेके सिंध आहे न उहा बंजर बण जो ख़तरो आहे। लेकिन अलाह साईं पनाह ॾे। बसि इहा ई हर माण्हू जे अव्हां सभिनी जे ज़ुबान ते इहो हुजे त मालिक साईं करम कंदो हुजे। सभिनी खे अॻियां वधी करे ॻाल्हि करणी पवंदी हुजे ऐं असुल जेका ॻाल्हि हुजे हक़ जी ॻाल्हि हुजे उनजो वक़्तु हुजे करण ॻाल्हि जो ऐं हक़ जी ॻाल्हि करण जो असांजो सभिनी जो हक़ हुजे जिम्मेदारी हुजे। बिल्कुलु छो त इंसाफ़ जो जेको हिकिड़ो लम्हो आहे उहो 70 साल जी इबादतुनि खां वधीक आहे। बिल्कुलु सही चवंदा हुजो। छो त बा पाणी असांजो जेको पाणी आहे उहो असांजो जियापो आहे। छो त पाणी न हूंदो त असां काॾो जीअंदासीं। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजा फसल बंजर थींदा असांजा माल मरंदा असांजा इंसान काॾे वेंदा। बिल्कुलु सही चवंदा हुजो त पाणी छो न भले ॿिए खे ज़रूरत हुजे ॿिए जा बचड़ा खाईंदा हुजनि जे उन भलाई लाइ अव्हां ॻाल्हाईंदा हुजो अव्हां गॾु थींदा हुजो त इहो बि वॾी नेकी हुजे। बिल्कुलु नेकी। छो त असां त मज़लूम जो साथ ॾींदासीं असां ज़ालिम जो साथ न ॾींदासीं। बिल्कुलु हा हर वक़्तु माण्हू साथ जेको हुजे उहो मज़लूम जो ई ॾियणु खपंदो हुजे उन सां ई गॾु बीहणु खपंदो हुजे। वॾी महिरबानी लख थोरा अव्हां जा लख थोरा प्रोग्राम में शामिलु थींदा हुजो ऐं मूंखे अव्हां सभिनी जी ॻाल्हि हेॾी सच पुछो त सुठी लॻंदी हुजे त अव्हां एॾा सुठा सऊर रखंदड़ हाणे अव्हांखे पंहिंजे हिन जी ॻाल्हि जी वक़्त जी ख़बर पई हुजे त वक़्तु छा हुजे कीअं बीहणो हुजे हिक ॿिए सां कीअं सलाहजी हलबो हुजे हिक ॿिए सां गॾिजी कीअं वधिणो हुजे हिक ॿिए सां गॾिजी करे ॻाल्हि कीअं करणु खपंदी हुजे। इहा सभु ॻाल्हि अव्हां में ॾिसी करे सच पुछो त इन ॻाल्हि ते ख़ुशी थींदी हुजे। पोइ भिटाई वारी ॻाल्हि बि मूंखे थींदी हुजे त भिटाई चवंदो हुजे त वोए कंदी वक़्तु भिटाई चए वोए कंदी वक़्तु मतां तूं बि न वञी विसरी त वक़्तु सिर हींअर वक़्तु हुजे ॻाल्हि करण जी वोए करण जी ईअं न हुजे त पोइ वेठो माण्हू हथु हणंदो हुजे। इन करे वोए करे ॻाल्हि पंहिंजी पहुचाईंदा हुजो ज़रूरु सो पोइ जेको बेत मूं चयो भिटाई साईं जो तव्हां त प्रोग्राम में भिटाई बेत पढ़ंदे मूंखे त ख़ुशी महसूसु थींदी हुजे पर हिकिड़ा उहे माण्हू हुजनि जेके बिना लालच लोभ फिक्र जे ॿियनि माण्हुनि जी भलाईअ जी ॻाल्हि कंदा हुजनि। पर हाणे वरी हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भा? थाने आराम खान खां जिमन सोनेरो। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि। ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? प्रोग्राम सही भलो। वाह 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 वाह। सभिनी खे सलाम चवंदो हुजी। पूरी संगत ॾिसां पई दुकान ते वेठा आहियूं। दुकान ते वेठो हुजी। वाह वाह वॾी महिरबानी हुजे। सो उन्हनि सभिनी जे लाइ वेंदे जंहिं बैत जी ॻाल्हि कंदो हुजां त जेको बिना लालच लोभ जे ॿिए जे कमु अचे ॿिए जी ॻाल्हि करे ॿिए खे हिमथाईंदो हुजे ॿिए खे वक़्तु सिर कमु अचे असुल ॻाल्हि लाइ दरिया बासा जी ॻाल्हि कंदो हुजे
ऐं ग़लति ॻाल्हि जेका हुजे उनखे रद्द कंदो हुजे, जेका हक़ीक़त हुजे उन्हनि खे बयानु कंदा हुजनि। अहिड़नि माण्हुनि लाइ, अहिड़नि किरदारनि लाइ, पंहिंजे सुहिणे हिन धरतीअ जे किरदारनि लाइ भिटाई साईं चयो हुजे, हाय हाय त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि। उन्हनि खे सुख ई न हुजे, ॿिए जो ॾुख पंहिंजो ॾुख सम्झंदा हुजनि। जिनी सुख न आहे को चारण से चइजनि, रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। सो अॼोकी रिहाण मां मोकिलाईंदा हुजूं इहे ई साॻिया सुहिणा रंग खणी सुभाणे वरी 10 खां 12 ताईं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं, ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे अव्हां जी ख़िदमत में रामू इरादा ज़रूर हाज़िर थींदा हुजनि। सॾ में सॾ हुजे, रामू इरादा मेरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजनि। जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, धणी अव्हां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे। पर वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो जेको हुजे धरतीअ जे लाइ कलाम हुजे, मारवड़नि लाइ कलाम हुजे त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया, दमादम मस्त कलंदर। इहो अव्हां सभिनी जे नाम हुजे, असांखे इजाज़त ॾींदा हुजो।